लाहौर में रैली ने जलसन ते पाबंदी पीटीआई कलम 144 जी भञकड़ी कंदे रैली कढी त पुलिस ते कारकुन ज़मान पार काडो आमू सामू थी विया। पुलिस जी शेलिंग कारकुन जो पुलिस जी गाडियुनि ते पथरा केतराई कारकुन गिरफ्तार ने छिगताण बाद पीटीआई रैली मुलतवी करे छड़ी। कलम 144 लागू करण वारो कदम भी लाहौर हाई कोर्ट में चैलेंज। पीटीआई तर्जमान जो चवण आहे त पुलिस जी शेलिंग में एक कारकुन भाजी वियो आहे। हमाद अजहर जो चवण आहे त कारकुन पुरअमन तरीक़े सां घर वापस हलिया वञनि। राणा सनाउल्ला ऐं ॿिया माण्हू डफेड़ चाहिनि था। वफाकी घरू वज़ीर राणा सनाउल्ला तहरीक इंसाफ जी रैली के बर्गर मार्च करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त रैली जो रूट शेयर करण बाबति चयो वियो हुयो, पर ही कंहिं कानून खे नथा समझनि। इमरानी फितने बर्गर मार्च जो भी ऐलान कयो आहे। अहिड़ी सूरतहाल में लाहौर में को भी वाक़ियो थी सघे थो। इदारनि जी रिपोर्ट ते पंजाब जी निगरान हुकूमत कलम 144 लागू कयो। जंग ते प्लास्टर चढ़ियल आहे ऐं ॿिए पासे एहतजाज करे रहियो आहे। इमरान खान अदालतुनि में पेश थी मनी लॉन्ड्रिंग जो जवाब ॾे। इमरान खान जॾहिं खां सियासत में आयो हर वक़्तु डफेड़ कंदो रहियो आहे। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज जनरल रिटायर्ड फैज़ हमीद जे कोर्ट मार्शल जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवण आहे त फैज़ हमीद 4 साल इमरान हुकूमत जी हिमायत करे मुल्क जा इदारा तबाह कया। 2 साल नून लीग जी हुकूमत गिराइण में भी किरदार अदा कयो। गैर आईनी किरदार ते फैज़ हमीद खे इब्र जो निशानो बणाइण घुर्जे ऐं संदसि कोर्ट मार्शल थियण घुर्जे। डिजिटल आदमशुमारी करप्शन खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी जो लॉन्ग मार्च मंजिल तरफ़ रवां दवा। काफ़िलो हुसड़ी पहुचण ते शानदार आजा। अॻवान जो चवण आहे त हुक्मराननि सिंधी क़ौम खे निंढणको करे छॾियो आहे। डिजिटल आदमशुमारी में सिंधियुनि जी ॻणप में हेराफेरी कई पई वञे। कराची में एसटीबी पारां बिना सुञाणप कार्ड आदमशुमारी खिलाफ प्रेस क्लब आॾो 5 ॾींहं भी बुख हड़ताल। अॻवान जो चवण आहे त डिजिटल आदमशुमारी सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे, जंहिंखे हू नाकाम बणाईंदा। सॼी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ शोबनि में पाण मल्हाईंदड़ औरतुनि खे भेटा पेश। कराची, हैदराबाद, सखर, बदीन, घोटकी ॿियनि शहरनि में रैलियूं कढी तक़रीबूं कोठायूं वियूं। औरतुनि खे बाख्तियार बणाइण जो मुतालबो। इस्लामाबाद में औरत मार्च दौरान पुलिस जो औरतुनि ते तशद्दुद। औरतुनि अॻिते वधण जी कोशिश कई त अहलकारनि मथनि तशद्दुद कयो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला नोटिस वरितो। 3 अहलकार मौत। कारूंझर रुगो जबल कोने न, कारूंझर रुगो को कमाई जो जरियो कोने। कारूंझर में आस्थान है अंदर, कारूंझर में तीर्थ है, कारूंझर में सा मजहबी माण्हुनि जो अक़ीदो है, कारूंझर सां सकाफ़ती असांजी इश्क है, मोहब्बत है। असां तो रिकमेंड कयो आहे कारूंझर खे बल्कि नंगर पार्कर जे लैंडस्केप्स खे जेको आहे उहो वर्ल्ड हेरिटेज डिक्लेयर कयो हुजे। उनजा डोजियर्स तैयार थी विया आहिनि, उहे जमप थी विया आहिनि यूनेस्को में। इंतहाई तकड़ में, उजलत में ऐं नाक़िस अंदाज़ में स्टैटिस्टिक्स ब्यूरो जेको आहे उहो आदमशुमारी जो ऐलान कयो आहे। असांजा तहफ़्ज़ात हुआ 2017 वारी आदमशुमारी ते, त असांजी सिंध जी आदमशुमारी घटि ॾेखारी वई। हुनमें सिंध जी उन वक़्त में 6 करोड़ ॾेखारण हुजणु खपे हा, जिते 4 करोड़ 78 लख सिंध जी आदमशुमारी ॾेखारियो। सूबाई वज़ीर सरदार शाह पारां कारूंझर जबल जी कटाई कंदड़नि जा नाला ज़ाहिर करण ते मथनि केस दाख़िल कराइण जो ऐलान। संदसि चवण आहे त फितरत जो ॻाट ऊचो करे बीठल कारूंझर जबल खे आलमी विरसो करार ॾियण लाइ यूनेस्को खे ख़त लिखियो आहे। जेको उन जी कटाई करे थो उन जा नाला ॿुधायो, हू केस दाख़िल कराईंदो। खानपुर बहर ऐं डहरके जे ढंग वारे थर जे इलाइक़े में शिकारी तरफ़ां नायाब नस्ल जी हरण खे मारण वारी तस्वीरूं वायरल थी वियूं। कोयटा वासी वारियासी इलाइक़े में नायाब नस्ल जी हरण जो शिकार कयो। सिंध टीवी न्यूज़ ते ख़बर हलण बाद जंगली जीवत बाबति वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार बंगुल ख़ान बहर नोटिस वरितो। जांच करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम।
मेहर थाने के केस में अहम अग भराई एसएचओ करीम चांडियो ते फर्दे जुर्म लागू दादू जी अदालत फरियादी धुर जे वकीलन जा दलील मुकम्मल थियण ते एसएचओ ते फर्दे जुर्म लागू कयो। उमेर बाब चांडियो जो चवण आहे त अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। अदालतूं कातिलनि खे अंजाम ताईं पहुचाईंदियूं। सिंध में होली जूं तकरीबूं जारी हिक ॿिए ते रंग हारे ख़ुशीअ जो इज़हार सखर लाड़कानी भिरिया सिटी मीरो खान सेठार जा ॿिनि शहरनि में तकरीबूं सिंध ऐं मुल्क जी ख़ुशहाली तोड़े तरक़ी लाइ दुआऊं घुरी वें। पाकिस्तान सुपर लीग में मुकाबलनि जो सिलसिलो जारी पेशावर ज़ल्मी कोयटा ग्लेडिएटर्स खे 241 रन्सुनि जो हदफ ॾेई छॾियो। बाबर आज़म तरफ़ां शानदार सेंचुरी साइम बि 50 हई। हदफ हासिल करण लाइ कोयटा जी बैटिंग जारी।